ٹنڈے आदम जे हसन अली आफंदी प्राइमरी स्कूल जुम्मन शाह पाड़े में अॼु विधाणी फैमिलीअ पारां स्कूल जे शागिर्दनि लाइ थधे पाणीअ जो कूलर ॾियण वारी इफ्तिताही तक़रीब थी गुज़री। तक़रीब जो इफ्तिताह म्यूनसिपल कमेटी जे चेयरमैन चाचा ग़ुलाम मुर्तज़ा जूणे हरेश कुमार, लीलाराम विधाणी, सैयद उबैदुल्ला शाह, अली अकबर ब्रह्माणी, मुख़्तियार अली उमराणी, वफारज़ा, साजिद चाकराणी, लखाॾिनू ख़ासखेली, वज़ीर अली ख़ासखेली ऐं ॿियनि कयो। इन मौक़े ते मुक़ररीन चयो त तालीम सां गॾु सुठी सिहत ॾियण असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे। हिन स्कूल में असां सभु पढ़िया आहियूं। तालीम जे वाध वीज ऐं स्कूलनि जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ असां सभई हिक ॿिए सां सहकार कंदासीं। तक़रीब में महिमाननि खे स्कूल इंतिज़ामिया पारां अजरक जा तोहफ़ा ॾिना विया। तक़रीब में स्कूल जे शागिर्दनि उस्तादनि पिणु वॾे अंग में शिरकत कई। वफारज़ा, इबरत न्यूज़, टिंडो आदम।